हजरत तख्तवारा फरमाइन था राजा तू राजा है तो के दुखी थी लगे तो मैं मिस्कीन दे छो वञा मुझो नानो मोहम्मद मिस्कीनन जो मां हिज़्बुल्लाह मिस्कीनन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रंज रहे तोड़े राज़ी मां हुन वटि वेंदुसि। हज़रत पीसे तख्तवारे खे केरु रोके तख्त वारो जो अंदर दाख़िल थियो त पीसे तख्त वारे सां ॿई साहबज़ादा गॾु हा। हिकिड़े जो नालो आहे सैयद अली गोहर शाह रहमतुल्लाह अलैह जंहिंखे जमात चवंदी आहे पीसे माफ़े वारो। ॿियो साहबज़ादो जंहिंजो नालो हो शाह मर्दा शाह अव्वल जंहिंखे जमात चवंदी आहे कोट धणी रहमतुल्लाह। ॿई पीसे जा साहबज़ादा गॾु हा। पीसे जो घर में दाख़िल थियो मंगणहार डोरी वञी खट विछाई आहे। खट विछाए हिकिड़े पासे पीसे हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह पीसे अली गोहर माफ़े वारे खे वेहारियो आहे त वरी पहिरां धी का नंढे फर्ज़ंद हज़रत शाह मर्दा शाह खे वेहारियो आहे। मंगणहार जो खणी निहारे त साॻी सूरत सुभान अल्लाह सुभान अल्लाह सम्झो था न रुगी सूरत साॻी कान नक्शो बि साॻो। हज़रत अली गोहर खे निहारे त हसन जे मुहांडरे आहे जे सही सही शाह मर्दा शाह कोट धड़ी खे निहारे त हुसैन जे मुहांडरे आहे वरी जे विच ते निहारे त मुहम्मद अरबीअ जे मुहांडरे आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मंगणहार उथियो आहे बाबा सलारा बंदि कयो। मंगणहार उथियो अर्ज़ कई के भला छा पेश कया पाण फरमाइनि था तुंहिंजो पाणीअ जो वटो क़बूल आहे। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। वटो खणी आयो दिल में सोचे पीर सही उथे थो छा कया छा नज़रानो ॾियां साहबज़ादा गॾु हल डोड़े त ज़ाल वेठी आहे वञी माईअ जा कंगण लाथई हिकिड़ो कंगण लाहे पीर सही माफ़े वारे जे कदमनि जे हेठां रखियईं ॿियो कंगण लाहे हज़रत पीर सही कोट धणी जे कदमनि जे हेठां रखियईं पाण दुआ फरमाए उथिया जे के भला हिकिड़ो अर्ज़ु आहे पोइ भली उथो जे ॻाल्हि कर जे मुहम्मद करीम जा हथ कहिड़ा केरु थो चवे चओ वीरासी जमल हुन चयो त मुहम्मद करीम जा हथ कहिड़ा हा त पीर सही तख्त वारो पंहिंजा ॿई हथ मुबारक अॻिते फरमाए चवनि था मुंहिंजे महबूब जो मट कोन्हे पर महबूब जा हथ निहार जे महबूब जा कदम कहिड़ा हा पाण पेज़ार पायो वेठा हा पेज़ार लाहिनि था फरमाइनि था हबीब जे कदमनि जो मट कोन्हे पर हबीब जे कदमनि जी ज़ियारत कर पंहिंजा कदम अॻिते वधाइनि था पिया। मीरासी तो चवे कि भला महबूब जी सूरत कहिड़ी पाण फरमाइनि था मुंहिंजे हबीब जी सूरत जो मट कोन्हे पर जे साईंअ जी सूरत ॾिसणी थी त असांजे सूरत में वाझा आहे। जमल मुंहिंजा प्यारा दोस्त चवे थो हबीब जी दस्तार कहिड़ी ही त हुन पीर सही तख्त वारा फरमाइनि था ओ मीरासी 70 रातियूं ख्वाब लधो थी अञा पत न थी पवई छा 70 रातियुनि वारो ख्वाब ईअं सम्झा त मां मुहम्मद जो मज़हर थी आयो आहियां। अञा भरवसो कोन हुई 70 रातियूं ख्वाब लधो हुई हे साॻी सूरत आहे जेका महबूब मोहम्मद करीम जे अल्लाह तबारक व तआला हुस्न जमाल ॾिनो हो फैज़ ॾिनो हो उन जे बराबर त नाहे उन जे वट त नाहे पर उन जो मज़हर बणिजी हज़रत पीर से तख्त वारो आयो आहे जंहिंमहिल तख्त वारे जे आॾो सुलेमान शाह वेठो आहे। ॻाल्हि यादि आहे विसरी वई ॻाल्हि यादि आहे हज़रत सुलेमान शाह खे पीर से तख्त वारो थो चए सुलेमान शाह जे जी क़िबला ज़िक्र थो नसाए जे क़िबला कहिड़ो कि उहो ज़िक्र थो नसाए जो पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी नसियो आहे जेको मुंहिंजे महबूब रोज़े वारे नसियो आहे। 4 तस्बीहूं ज़िक्र जूं नसियस थो पियो ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाह हू उन खां पोइ चवंदा अखियूं बूट फ़कीर अखियूं बूटे थो पर फरमाईंदा अखियूं बूटे छा कयां पर फरमाईंदा अखियूं बूटे मुंहिंजी सूरत खे यादि कर पोइ ज़ोर कर उन खां बाद में पंहिंजे कल्ब सां चओ अल्लाह सभई चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। जब सुलेमान शाह के पीछे ज़िक्र ॾिनो आहे उथारियो आहे ओ सुलेमान शाह वञ हाणे वञे पियो चवंदो वञे ज़िक्र ज़ाती ज़ोर ज़ोर और अंदर में ला इलाहा इल्लल्लाह चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। सुलेमान शाह चवंदो पियो वञे ज़िक्र ज़ाती ज़ोर ज़ोर और अंदर में ला इलाहा इल्लल्लाह। हाणे सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह
सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, चओ सुभान अल्लाह। पाण फरमाइनि था क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र करण वारो ईंदो, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो दफ़्तर खोलींदो, तारावी में हुन जे अमल खे विझंदा। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, नबी पाक जी ज़ात फरमाइनि था ता मलफूज़ात में रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह इहा हदीस पाक लिखी आहे त जमल हुन जा अमल तुरंदा त मन 7 ज़मीनूं तारावीअ में, 7 आसमान तारावीअ में, जबल तारावीअ में, समुंड तारावीअ में हिकिड़े पुड़ में रखंदा ऐं ॿिए पासे उन मुस्लमान जो ला इलाहा इल्लल्लाह वारो ज़िक्र रखंदा। क्या रखंदा? ला इलाहा इल्लल्लाह वारो ज़िक्र रखंदा। पोइ मलाइका सगोरनि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अमर फरमाईंदो, ओ मलाइका हाणे 7 ज़मीननि सां, आसमाननि सां, जबलनि सां, समुंडनि सां इन बाने जे ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र खे तोड़ियो। मलाइका जो तारावी खणंदा त 7 ज़मीननि वारो पुड़, तारावीअ वारो, आसमाननि वारो पुड़ उहो हल्को थी पवंदो। ला इलाहा इल्लल्लाह सभिनी खां वज़नी थी पवंदो, सभिनी खां ॻरो थी पवंदो। मालिक सही फरमाईंदो, मुंहिंजो बानो हो ज़मीन जे तख़्ते ते चवंदो हो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सभई चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह, ॾाढे चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह जे वलियन न को पंहिंजा मौलूद चवराया, अल्लाह जे वलियन न को पंहिंजी सिफ़त सना कराई, अल्लाह जे वलियन न को पंहिंजी तारीफ़ कराई। अल्लाह जा वली जिथे बि वेंदा हुआ अल्लाह जे मख़लूक खे अल्लाह जो दब नसींदा। छा नसींदा? जो अल्लाह जो, खुदा जो फर्ज़ नमाज, 5 वक्त ज़िक्र, ला इलाहा इल्लल्लाह जी तवार, अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मनो। अब छा थियो तालिबन खे? मानी ज़रूरी आहे। वाह जो से लिखो कयो अथव सलाह शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। वरी सलाह बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना शफीना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम अलैहि। हिकिड़े हमरा खे लगी बुख, उन बुख वारे खां ॿिए हमरा पुछियो त ॿ घणा थिया? त वर्दी वारो तुंहिंजे जेके बुख खे 4 मानियूं। अब समझो था न, 2 घणा थिया? 4 न, पर हुन वर्दी कहिड़ी ॾिनी? 4 हाँ सही, बुख लगी पेट में पुलिस हुई न सही। मानी भी सही अहिड़ी आहे जो मां ने अर्श तो लाहे अचे, या कणक जी मानी ही न जे ॾाढे आदम खां जन्नत छॾाई। सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। वरी सलात हज़रत अबी बदर। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। थोड़ो तवज्जो कयो, मां तव्हांखे वाक़ियो हिकिड़ो ॿुधाए छॾियां। मुंहिंजा अड्डा पीसे रोज़े वारा फरमाइनि था त ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाह ऐं हू, इन ज़िक्र में बरकत केतिरी आहे। अल्लाह ताला जी ज़ात अर्श ठाहियो, अर्श जा मन ख़ुदा जो तयारु थियो, अल्लाह ताला अर्श जे मथां कुर्सी रखी। कुर्सी केतिरी आहे? अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति वल अर्द व मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो जेका अर्श जे मथां कुर्सी आहे उहा अल्लाह पाक जी कुर्सी 7 ज़मीननि खां वॾी आहे, 7 आसमान खां वॾी आहे। हाणे जेका कुर्सी जेका अर्श जे मथां पई आहे, इन मूं अंदाज़ो कर त अर्श केॾो वॾो हूंदो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। जेका कुर्सी अर्श ते रखियल आहे, हाणे हे ॾिसो कुर्सी टेबल जेका है हीअ ऐं कुर्सी हीअ जेका है सा हिन स्टेज जे मथां पई आहे। रुगो हीअ कुर्सी जी मामूली जगह पर स्टेज अञा वॾी आहे।
हाँ ना बाबा कई माण्हू आलम सगोरा दरवेश वेठा आहिनि त अल्लाह ताला फरमाए थो त जेका मुंहिंजी कुर्सी आहे सा सतनि ज़मीननि खां सतनि आसमान खां वॾी आहे अर्श अञा वॾो अलाह से अर्श तयारु कयो रोज़े वारो थो फरमाए रब ताला अर्श जे हिकिड़ी कुंड खां 70,000 मलाइक बीहारिया ॿी कुंड खां वरी 70,000 मलाइक बीहारिया वरी टी कुंड खां 70,000 मलाइक बीहारिया वरी चौथी कुंड खां 70,000 मलाइक बीहारिया अल्लाह ताला मलाइकनि खे चयो त अर्श खणो अर्श खे छा कयो मलाइकनि ज़ोर ॾिना 70,000 चारई तरफ़ मलाइक पर अर्श चुरे ई न पियो और मुंहिंजा मौला एॾो वॾो अर्श ठाहियो थी जो असांखां चुरे ई कोन थो रब ताला फरमाए थो हथ कढो सभिनी हथ कढिया 4 मुक़र्रब मलाइक जिब्रील मीकाईल इसराफील हज़रत इज़राईल अल्लाह ताला फरमाए तव्हां 4 खणो मौला अल्लाह ताला जे अर्श खे 70,000 मलाइक खणी कोन सघिया असां 4 कीअं खणंदासीं ख़ुदा ताला फरमाए थो हाणे मां तव्हांखे वज़ीफ़ो थो ॾसां कुंड में हथ विझो वज़ीफ़ो पढ़ंदा वञो अव्हांजी ताक़त सां कोन खॼो पर हुन वज़ीफ़े जे बरकत सां अर्श खॼी वेंदो उन वज़ीफ़े जे बरकत सां अर्श मलाइक तो मुंहिंजा मौला छा आहे वज़ीफ़ो अल्लाह ताला हिकिड़े मलाइक खे चयो हिन कुंड खां वठि चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बे मलाइक के अल्लाह ताला फरमायो बी कुंड खां तू चओ इल्लल्लाह 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 टी कुंड वारे मलाइक के अल्लाह ताला फरमायो तू टी कुंड खां वठी करे चओ अल्लाह 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 चौथी कुंड वारे के अल्लाह ताला फरमायो ओ चौथा मलाइक तू चओ अल्लाह हदीस पाक में अचे थो पियो हज़रत रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला जो फरमाइनि था पिया उन चइनी मलाइकनि उन अल्लाह जे अर्श जे कुंड खां वरितो आहे 4 तस्बीहूं ज़िक्र जूं करे हिकिड़ो नारो लॻायो आहे अर्श मुअल्ला खॼी थो वञे पियो जेको 70,000 मलाइकनि खां खॼी कोन सघियो आहे वो अल्लाह जा 4 मलाइक इन चैन ज़िक्र जे तस्बीहनि जे बरकत सां मथे खणी आ हज़रत रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला जो फरमाइनि था पिया ओ पीरान पीर जा मुरीद ओ कादरी तरीके खे रखण वारा मां रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह खे सैयद अब्दुल कादर जीलानी खां उहो ज़िक्र मिलियो आहे जेकॾहिं तव्हां जे मथां अर्श जेॾी मुसीबत अची वञे अर्श जेॾी तकलीफ़ अची वञे अर्श जेॾो कर्ज़ अची वञे अर्श जेॾी परेशानी अची वञे यार कुल पढ़ी पीर पीर जे रूह के बख्शे ये 4 ज़िक्र जूं तस्बीहूं कदो उन चैन ज़िक्र जे तस्बीहनि जे सदके तव्हां जूं मुसीबतूं माफ़ थी वेंदियूं जा कर्ज लही वेंदा अवां जी मुर्दा दिल जेरी थी पवंदी अल्लाह तव्हां ते राज़ी थी पवंदो मुंहिंजा अदा इहो अथव अमानत जो बार इन्ना अरदनल अमानत अल समावात वल अर्द वल जिबाल रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो इहो अमानत जो बार जबल कोन पिया खणनि आसमान कोन पियो खणे ज़मीन कोन पई खणे फहमलहल इंसान पर इंसान पंहिंजे मथे ते खयो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात या अमानत सां मुसलमान खे नसीब कई चओ अल्हम्दुलिल्लाह ॾाढे चओ अल्हम्दुलिल्लाह जंहिं बि शख़्स हिन ख़ुदा जे ज़िक्र सां लव लॻाई आहे अल्लाह जो ज़िक्र ॾोरियो आहे अल्लाह पाक जे ज़िक्र खे सीने सां सांढियो आहे ख़ुदा जो कसम मरण खां पोइ हुन जे क़ब्र मां ख़ुदा जो ज़िक्र जो आवाज़ अचे थो सलात पढ़ मां तोखे हदीस पाक नबी सोने जी ॿुधाईंदो वञा वरी सलात बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लम वरी सलात पे दो बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लम अलैहि मुंहिंजा दोस्तों हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि थो अचे त ॿुधाए छॾियां सुभान अल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह चाहे जो अल्लाह जो जिक्र नाले जो छाया बा अल्लाह पाक जो जिक्र कुरान तो चले अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। सुभान अल्लाह। खबरदार ॿुधी छॾियो कंहिंजी दिलि परेशान आहे, दिल ते गम हन, दिल ते गुबार हन, दिल ते परेशानियूं हन। अल्लाह पाक जो कुरान तो फरमाए हकीम तो जो इलाज को न कंदा, डॉक्टर तो जो इलाज को न कंदा, माजून मां तोखे फ़ाइदो को न पवंदो, खमीरा खाईंदे तोखे फ़ाइदो को न पवंदो, निंड्रू कंदे तोखे फ़ाइदो को न पवंदो। जेकॾहिं तोखे दिल जो गम उतारणो आहे अल्लाह जे ज़िक्र खे ॾोर, छो त अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह जे ज़िक्र सां क़ल्ब खे आराम मिलंदो आहे, सुभान अल्लाह। सुकून मिलंदो आहे त ख़ुदा जे ज़िक्र सां, दौलत सां न, बनीअ सां न, कार सां न, बंगले में न, एयर कंडीशन में न, बैंक बैलेंस हुजे न। अल्लाह जो कसम आहे अहिड़ा बि असां माण्हू ॾिठा आहिनि जंहिंखे इहा बि ख़बर कान्हे का त असांजा नौकर केतिरा आहिनि। अल्लाह करोड़ रुपया हिन बैंक में केतिरा पैसा आहिनि, हिन में केतिरा आहिनि, ख़बर ई कान्हे का। लखनि खां कमु चढ़ियल आहे, अरबनि ताईं आहे, पर रब पाक जी बेनियाज़ी तां क़ुर्बान वञा। 10 पेजारा दर ते बीठा आहिनि, 20 एयर कंडीशनूं घरनि में, बंगलनि में, ओटाकनि में लॻियूं पयूं आहिनि। हुननि जो काकूस अहिड़ो आहे जो कंहिं मिसकीन जो बि घर कोन्हे को। मुंहिंजा ज़मीनदारी एतिरी आहे, एतिरियूं फुटियूं लहनि थियूं जो हिकिड़े हिकिड़े ज़मीनदार जे ज़मीनदारी ते कारखाना हलनि था पिया। पर अल्लाह बेनियाज़ आहे, गोश्त नसीब कोन्हे, खीर नसीब कोन्हे, अंब नसीब कान्हे, कतल नसीब कान्हे, मुंहिंजा पटाटो नसीब कोन्हे। अल्लाह पाक जी बेनियाज़ी था वञा, मच्छी नसीब कान्हे, बिस्कुट नसीब कोन्हे, चांहि नसीब कान्हे। डॉक्टर चयो त ख़बरदार इहे शयूं खाईंदे मरी वेंदे। छा कयां? पाणीअ में रधल हुजे, सब्ज़ी हुजे पालक, ऐं ॿियो छा हुजे कणिक जे छाण जी मानी हुजे, खा त बचंदे न त मरी वेंदे। इहे चीरियो पियो आहे जे मुंहिंजा मीर बार मच्छी चीरींदो आहे, राति जो सॼी रात बिस्तरे ते सुतो पियो आहे, निंड कान्हे का। मां तो चवां मिसकीन खे शाबस आहे जेको ज़िक्र करे सुम्हे थो, अहिड़ी निंड आराम थी अचे जो सुभान अल्लाह। ऐं अलाह जूं सभु नेमतूं नसीब, गोश्त खा त बि सुभान अल्लाह, मच्छी खा त बि माशा अल्लाह, कुकुड़ खा त बि सुभान अल्लाह, हलवो खा त बि इन जॻह ते, चांवर खा त बि हिते ते। इहे न अबा चांहि पी, मिठी न कजां, छो जे मिठा पेशाब आहिनि। मुंहिंजा मिसकीन आहे, रेवड़ियूं बि खाए थो, लाई बि खाए थो, गुड़ बि खाए थो, लस्सी बि पीए थो, परवाह कान्हे, सुतो पिया सुभान अल्लाह। वॾेरो मुंहिंजा काकू समय वञे 3 कलाक रेस निकिरे कोन थो पियो, आहे या न आहे? ऐं मिसकीन वेठो हिकिड़े मिंट में ढेर हवा या न? मां तो चवां ख़ुदा जो कसम आहे, रब जूं नेमतूं तंदुरुस्ती जहिड़ी नेमत ई कान्हे का, आहे या न आहे? आहे तंदुरुस्ती नेमत हिकु अजीब, जहिड़ी शाहूकार लहे तहिड़ी कान ग़रीब। माल खज़ाना केतिरा, कंहिं वटि लख हुजनि, हीरा मोती अणमया वटसि पिया रुलनि, पर जे हूंदो की न की सघो तंहिंजो तन। अदा जेकर जान में कुझु न आहे त कुझु बि कोन्हे। जंहिं अल्लाह जे ज़िक्र सां लव लॻाई आहे, सभिनी खां बीमारियूं दूर, मर्ज़ दूर, कर्ज़ दूर, तकलीफ़ूं दूर। दुआ कर छॾ अल्लाह तव्हां असांखे पंहिंजे ज़िक्र फ़िक्र में लॻाए छॾे, पंहिंजे इबादत में मशगूल रखी छॾे। अल्लाह ताला पंहिंजे नेमतुनि सां तव्हां असांखे माला माल फरमाए। मुंहिंजा दुरूद पढ़ंदो और अल्लाह हमारा जी ॻाल्हि ॿुधंदो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना शफीना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अब आहे सॼो असांजे मुल्क में कंहिंजो फैज़ आहे जो अल्लाह वारनि जो, नक्शबी नक्शबंदी हुजे, सहरवर्दी हुजे, चिश्ती हुजे, तोड़े कादरी हुजे, सभु वली असांजे अखियुनि जा नूर, हाओ या न? को जीलानी जो मुरीद आहे, को बुखारी जो मुरीद आहे, को मखदूम जो मुरीद आहे, को कंहिंजो मुरीद आहे, त को रोज़े वारे जो मुरीद आहे। असांखे रोज़े वारे नस ॾिनो आहे त बाबा कंहिं बि अल्लाह जे वलीअ जी गिला नाहे करे, कंहिं बि दरगाह जी, कंहिं बि दरबार खे घटि नाहे चवणो। छो साईं? रोज़े धणी तो फरमाए त इन जे करे त सभिनी खे फैज़ मदीने मां थो मिले। किथां थो मिले? ॾाढे ॻाल्हि, किथां थो मिले? अबाद पंहिंजे ढोरे में पाणी किथां थो अचे? मिठड़ाऊ में, जमड़ाऊ में, सदावाह में। पोइ जेकर आओ चवां त मूं वारो सदावाह भलो आहे, खिपरे वारो नारो ढोरो ख़राबु आहे,
मुआरो पानी सुठो तव्हांजो ख़राब माण्हू चवंदा बाबा दरिया त साॻियो आहे पाणी हिकु जहिड़ो आहे छो थो गिला करी पावर हाउस हिकिड़ो आहे लाइनूं जुदा आहिनि बेटा सही रहमतुल्लाह ने फरमाइनि था कसर हिकु तो सुभान अल्लाह कसर हिकु कोड़े किड़ सिखियूं जादह कया परख तादह साजन सामो महलात हिकिड़ी आहे बंगलो हिकिड़ो आहे माड़ी हिकिड़ी आहे पर उनखे लखे दर आहिनि ओभारऊं ओलाहऊं ॾखिणऊं उतरऊं जाॾो काॾो आहिनि उन माड़ीअ में महबूब वेठो आहे पर मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ पोइ माड़ीअ मां महबूब खे काॾो ॾिसबो बेटा इहा ॻाल्हि ॿुधाई न त कसर हिकु कोड़े किड़ सिगिड़खियूं जाॾो कया परख ताॾो साजन साम्हूं हाणे इहो थी भिटाई पर रोज़े वारो ॿुध रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह चवे थो त जन्हीअ खे जिता पिरीअ पाण पसायो तिन्हनि खे तितालिया पाइण आया जंहिंखे दिलबर जो दीदार जाथो थींदो आहे उहो मुंहिंजा अदा जंहिंखे हिन दरिया मां थींदो उहो हिन दरिया मां वाझाईंदो जंहिंखे हिन दरिया मां थींदो सो हिन दरिया मां वाझाईंदो अल्हम्दुलिल्लाह कंहिंखे मुंहिंजा अदा मखदूमन वटां फैज़ मिलियो आहे कंहिंखे बुखारीअ वटां मिलियो आहे कंहिंखे जीलानीअ वटां मिलियो आहे कंहिंखे कुरैशीअ वटां मिलियो आहे पर अल्हम्दुलिल्लाह असांखे रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह वटां मिलियो आहे चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह असांजे लाइ सभु अल्लाह जा वली अखियुनि जो नूर चओ अखियुनि जो पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजा केर बि हुजे कहिड़े बि पीर जो मुरीद हुजे पंहिंजे पीर खां फैज़ मिलंदुसि ॿिए खां न छा सम्झी अबा गिला कंहिंजी कान कबी अल्लाह जे सभिनी वलियनि खे मञिबो करामत कानी वारा आहिनि प्यारा आहिनि पर मुरीद खे फैज़ मुर्शिद खां सवाइ ॿिए हंधा मिलणो ई कोन्हे हिकु जणी फरमाए थो जिथे अवां छॾियूं उते ई आहीन अखियूं अब्दुल लतीफ़ चवे मां गुन मटाईन जे ॿिए दरवाजा आहिन त कढी कागल खे ॾियां आओ या न यकदरगीर माकुम बगीर हिकिड़े मुश्त जो दर वठबो बड़ो मज़बूत वठबो जो इंशा अल्लाह ताला क़यामत ताईं गॾु हूंदो अल्लाह जे वलीअ जी निगाह हर मुरीद ते हूंदी आहे अल्लाह जो वली चइबो ई उनखे आहे कामिल मुर्शिद नालो ई न जो आहे जो रूह ज़मीन ते मुरीद जे मथां निगाह हुजे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह रोज़े वारे जी जमात ते नज़र आहे पोइ राई वेंदो छो छता थिया आहिनि अल्लाह पनाह ॾे चओ आमीन घणो फैज़ ढोरे खां औरते पासे पखड़ियो आहे हाउ ना बा हो मुल्क हालात लारियूं मोटर ओॾह बिजलियूं ओॾह घणा सुख बि ओॾह हे त थर जो इलाइक़ो आहे पर हेॾे वहाबियत काहे पई आहे छो अवां हो सादड़ा अवां ते बि मयार कान्हे जंहिंजी तव्हां मूं वांगुरु टिगी ॾाढी ॾिसो था जेकॾहिं लॻी था पओ ख़ुदा बचाए वचो आमीन मौलाना रूमी जो हिकिड़ो वाक़ियो मौलवी साहब आहे ॿुधाया यादि थो अचे सलात पढ़ो त ॿुधाया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आल सय्यिदना शफीना मौलाना मुहम्मद व बारिक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम अब थका त न हो न हथ मथे खणी ॿुधायो त मां ॾिसां त सही जज़ाकल्लाह हले न बाबा हले गाड़ी मौलाना रूमी थो चवे सिर्फ जो भरे दिल मां बि कोन हली सघंदुसि तव्हां सभिनी नगर कयो आहे मां नगर बि कोन कयो आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ख़ुशि रखे तव्हां 20 कोह करे त मां वरी 60 कोह करे आयो आहियां 60 काम थे आवे मौलाना जलालुद्दीन रूमी थो चवे रज़ी अल्लाह ताला त हिकिड़ो कुंभार केर बा कुंभार सम्झंदा आहियो छा कंदो आहे लारियूं ठाहींदो आहे मट ठाहींदो आहे कुंभर उहो वीचारे खे कमु हो शहर ॾे को खिपरे कहिड़े शहर ॾे सो ओॾे ते वियो कुंभार जी कुटी उन चयो त मां हिन सां गॾी थी वञा शहर में जो कुंभार पहुतो भिटियूं सोड़ियूं हेॾे होॾे रखो कुंभर विञाइजी वियो अची था ॻोठ जा कुता वठनि हेॾे वञे त कुता पटनि हेॾे वञे हणी हुनखे मारे रतो रत करे छॾियो कुती जो त कुंभर विञाइजी वियो कान ॻोल्हियासि हाणे कुती अकुल वेड़ायो त कुंभर मिटीअ जो कमु कंदो आहे जंहिंखे मिटी लॻल हूंदी उहो कुंभर हूंदो सोच करे हिकिड़ो हारी वीचारो पाणी वरायो गोॾ मथे कयो अचे पियो गोॾनि ते ज़रे घटि सॼी जिस्म जान जी मिटीअ सां भरी पई आहे कुतीअ लेखे कुंभर आहे कढ लॻी पई
हो तो कुंभर हो कोन हो जो पंहिंजे घर वियो त वरी उन्ही जा कुता जा समझ पिया दिल में सोचे इहो न आहे वरी ॿियो हिकिड़ो हमरा हो को मज़दूरी कयो मिटी तो जाइ जो कमु कयो नथो पियो आयो गारे गप में बभूत लॻो पियो आहे वरी कुतीअ चयो त इहो कुंभार आहे वरी हुनजे कढ लॻी पई वरी उहो जो घर पहुतो वरी उहे कुता था अची वठनि जीअं सॼो ॾींहुं रुलंदी रही पर हिनखे कुंभार कोन मिलियो रूमी तो फरमाए त नतीजो कहिड़ो हो त कुतीअ जी सोच ग़लति हुई त जंहिंखे मिटी हूंदी उहो हूंदो कुंभार मौलाना रूमी तो फरमाए अॼुकल्ह जा माण्हू बि ईअं सम्झनि था जंहिंजी ड्रिघी ॾाढी सो हक़ ते समझो था लाइ न ॾाढे बाबा ॾाढे ॿुधायो समझो था लाइ न अॼुकल्ह ये तबलीगी वहाबी सभु जंहिंजी था ड्रिघी ॾाढी ॾिसनि चवनि था हक़ ते हुआ जलालुद्दीन रूमी तो फरमाए हक़ कोन मिलंदो कुंभार की कुतीअ वारो कमु थींदो न सॼो ॾींहुं पटिजी वढिजी टुकड़ थी वेंदा पर कुंभार कोन मिलंदो यादि रखजांइ जंहिंजी ड्रिघी ॾाढी उहो हक़ ते न आहे भली ॾाढी बि सुन्नत आहे महबूब जी सुन्नत आहे कूड़ाइण हराम आहे शरीयत में मनो आहे सरकार जी सुन्नत रखबी पर मुंहिंजा ॾाढी बि ॾिस मुहम्मद जो इश्क बि ॾिस असहाबन जी मोहब्बत ॾिसो अहल बैत जी मोहब्बत ॾिसो वलियन जी मोहब्बत ॾिसो जंहिंजे दिल में आका नामदार जी मोहब्बत आहे तंहिंजा बेड़ा ई पार अहल बैत जी मोहब्बत आहे तंहिंजा बेड़ा ई पार असहाबन जी मोहब्बत आहे तंहिंजा बेड़ा ई पार औलिया अल्लाह जी मोहब्बत आहे तंहिंजा बेड़ा ई पार सच ॿुधा त रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जहिड़े कामिल वलीअ जे दर तां जंहिंखे फैज़ न मिलियो तंहिंखे राई विध मिलंदो ॾाढे ॻाल्हि बिस्तरा खणी 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 चुट्टा पइजी वियासीं छॾी त रुश्वत बि कान थी छॾी त व्याज बि कोन थो पियो हराम मज़ा जेके पैसा गॾु करे ॾोकड़नि मज़ा मिल्कियत ठाही अबा सच ॿुधाइजां मां न फुर करे अचां फुर करे उन फुर वारनि ॾोकड़नि मज़ा दुकान खोलियां उहो दुकान हिलाल या हराम ॾाढे ॻाल्हि रिश्वत वठां रिश्वत वठी करे ज़मीनदार थिया बनी ठाहिया उहा बनी हिलाल या हराम सॼी ज़िंदगी वरितो रिश्वत सॼी ज़िंदगी वरितो व्याज सॼी ज़िंदगी वरितो घाटियूं वाधियूं हराम जी मिल्कियत गॾु करे हाणे जीप ते चढ़ियो था बाबा मां जी जीप तबलीग जे लाइ आहे हे लारी थो करे ॼाव हलो तव्हां तबलीग ते ओ चंडा तूं त लारी असूं तो जहन्नम में जेके तोसां गॾु वेंदासीं बि जहन्नम में तुंहिंजी सॼी मिल्कियत हराम जी आहे फ़क़ीरी हुजे ग़रीबी हुजे पर हलाल ख़ुदा खाराए चओ आमीन मां हदीस पाक पढ़ी अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे जामे कबीर में रिवायत लिखी आहे रोज़ा प्यारा दोस्त फरमाइनि था पिया उन अल्लाह जे वलीअ फरमायो आहे क़यामत जे ॾिहाड़े अहिड़ा शख़्स हूंदा जेके अल्लाह जे आॾो पेश थींदा जंहिंजूं निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं एतिरा वॾा ढेर हूंदा जो उहद जबल खां बि वॾा हूंदा सुभान अल्लाह थका कढायो ॿुधंदो निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं इबादतूं उहो त जबल जंहिंखां बि वॾा हूंदा अब वॾी ॻाल्हि आहे न सही अल्लाह ताला जी ज़ात मां बरकात इरशाद फरमाईंदो ओ मुंहिंजा प्यारा मलाइका जीउ मुंहिंजा रब इन्हनि इबादतुनि वारनि खे निमाज़नि खे रोज़ेदारनि खे जंहिंजी इबादत उहो त जबल खां वॾी आहे मां रब करीम जो हुकुम हाल खे वठी जहन्नम में ऊंधो करे उछलायो चओ तौबा नऊज़ बिल्लाह ॾाढे सभई चओ तौबा नऊज़ बिल्लाह अस्तग़फिरुल्लाह ख़ुदा पनाह ॾे चओ आमीन मुंहिंजा बिछड़ा भाव अज़ीज़ मलाक रोई ॾींदा मुंहिंजा मौला हेॾो आबिद कयो आहे रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो हाओ मूंखे हिन जे इबादत जी परवाह कान्हे मौला कहिड़े गुनाह में जहन्नम ते मोकिली अल्लाह ताला फरमाईंदो हिन जो रिज़्क़ रोज़ी हराम जो हो रोज़ी हराम खाईंदो हो हिलाल जी रोज़ी कान ही हिन वटि जेका मिल्कियत ही सा हराम जी ही जेको निमाज़ पढ़े हज करे ज़कात ॾे ऐं वरी खाए हराम मां रब जी ज़ात हुन जी इबादत क़बूल कोन कंदो आहियां वठी वञो दोज़ख में दोज़खी आहे हुन जे इबादत जी अल्लाह खे परवाह न आहे दुआ कर छॾ ख़ुदा हिलाल खाराए चओ आमीन ॾाढे चओ आमीन या कहिड़े कम जी तबलीग आहे या कहिड़े कम जी इबादत आहे इहो कहिड़े कम जी मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ तूं राई वञ जा पध थो करी पियो हराम खाई मिल्कियत हराम मां ठाही रिश्वतूं वरिती ॾोकड़ ग़रीबनि खां वरितई मिस्कीननि जा खीसा ख़ाली करे अल्लाह जे ख़ल्क़ जी मिल्कियत खाई हराम मां बरियूं ठाहियूं थी ज़मीनदारियूं कयूं थी हाणे वरी तबलीग ते ज़ोर भरियो थी यादि रखजांइ इहा तबलीग दोज़ख में वठी वेंदई अल्लाह पाक खां दुआ घुर त ख़ुदा हलाल खारा वई हज़रत रोज़े घणी जामरींदो अलाह ख़ुदा जो ज़िक्र कयो रोज़े वारो फरमाईंदो आहे 5 वक़्त निमाज़ पढ़ 2 वक़्त ज़िक्र कर हलाल जी रोज़ी खा चुल्ही मानी खाई बार से राज़ी कयूं सुधो पियो जो क़यामत जो ज़ामन मां वेठो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अहिड़ी दावा कहे जवान खां रख असांखे नस आहे हलाल जो
हलाल खाओ, हलाल कमायो, हलाल कयो, कूड़ न हणो, कैसा जुल्म न कयो, परावा हक न खाओ, अल्लाह पाक खां घुरो। हज़रत पीर साईं खे ख़ुदा वॾी हयाती ॾे, चओ आमीन। अल्लाह ताला संदसि वक़्तु बाला करे, चओ आमीन। हर तकरीर में तव्हांखे दुआ कंदो आहे, अल्लाह तव्हांखे सालिया औलाद ॾे, अल्लाह तव्हांखे आसमान ज़मीन जे मुसीबतुनि खां पनाह ॾे, अल्लाह ताला तव्हांजे माल रिज़्क़ में बरकत नसीब करे। इहा पागारे जी करामत आहे जो पीर पागारे जो ग़रीब खां ग़रीब जेको हूंदो हो, अल्लाह जो कसम अॼु बि पेजारो में चढ़ियो थो वञे पियो, अॼु बि बादशाही थो करे पियो। इहा मुर्शिद कामिल जी दुआ आहे, जंहिंजे दुआ सां ख़ुदा ताला असांखे हलाल जी रोज़ी नसीब फरमाए। दुआ कर ख़ुदा हिन दरगाह जे फैज़ खे क़यामत ताईं जारी फरमाए। दुरूद पर तो खुरोज़े वारे जे फैज़ जी ॻाल्हि ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना शफीअना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम अलैहि। अब अल्लाह वारनि खे मञीदा हो न, अल्लाह वारनि जो फैज़ बि मञीदा हो न। ॾाढे त चओ सुभान अल्लाह त चओ। अल्लाह वारनि जे फैज़ जा क़ाइल आहियो। अरे निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। अल्लाह जे वली जी नज़र थी पे त तकदीर मटाए छॾे। असांजे उत्तर में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे खोड़ा शरीफ़। शायद नालो आहे उते जा मखदूम वॾा आलिम थी गुज़रिया आहिनि, आलुल्लाह बि थी गुज़रिया आहिनि। उन मखदूमनि जी दावत ते पीसे रोज़े वारो आयो आहे, जंहिं मखदूम साहब दावत कई आहे उनजो नालो आहे मखदूम मोहम्मद आकिल। सभई जो रहमतुल्लाह अलैह, ॾाढे जो रहमतुल्लाह अलैह। जुम्मे जो ॾिहाड़ो आहे, हज़रत रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला नो खे मानी खाराई आहे, जुम्मे जी बांग आई आहे। पीर साईं रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला नो ऐं मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह शहर मझां बाज़ार मझां जामियो मस्जिद ॾे वञी रहिया आहिनि। नमाज़ जो टाइम थी वियो आहे, चवनि था अल्लाह जा वली त वञी नमाज़ पढ़ूं, चओ सुभान अल्लाह। रस्ते ते कुकड़ मुई पई आहे। मखदूम साहब चयो रोज़े धड़ी बि सैयद आहे, कमाल करामत जो मालिक आहे, मां पंहिंजी करामत हिनखे ॾेखारियां। मखदूम साहब उन कुकड़ मोल खे लत हणी ठोकर जो हई त मुई कुकड़ जेरी थी पई। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। कुकड़ जो जेरी थी पई त पीर से रोज़े वारो सम्झी वियो त मूंखे करामत ॾेखारी आहे। ख़ैर सही मस्जिद में विया, नमाज जो टाइम थियो आहे। हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह चवे थो, ओ सैयद मोहम्मद राशिद, तू नबी जी आला सैयद भी आहे, आलिम भी आहे, मुंहिंजो मेहमान भी आहे, मुंहिंजी सलाह ख़ुतबो बि तूं पढ़ाए, नमाज बि तूं पढ़ाए, मेहमान जी इज़त कबी आहे, नमाज तूं पढ़ाए। फिर से रोज़े वारा फरमाइनि था मखदूम साहब असांखे तो मोकल ॾिनी, हाणे मुंहिंजी मर्ज़ी ऐं जंहिंखे चवंदुसि सो नमाज़ पढ़ाईंदो। मुंहिंजा क़िबला मूंखे परवाह कान्हे, तव्हांजी मर्ज़ी जेको पढ़ाए मूंखे एतिराज़ न आहे। हज़रत पीर साईं रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला नो हिकिड़े फ़क़ीर खे फरमायो आहे, ख़लीफ़े खे फरमायो आहे, ओ फ़क़ीर जे जीउ क़िबला मस्जिद खां ॿाहिरि वञ, जेको मुंहुं पवई तंहिंखे पकड़े वठी आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। उहो ज़मानो हो जंहिं ज़माने में मस्जिद खां ॿाहिरि मुसलमान हूंदा ई कोन। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे, इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुअति फसअू इला ज़िक्रिल्लाहि व ज़रुल बैअ। जुमे जी भाग अचे, दुकान बंदि कर, हर छोड़, कारोबार फिटो कर, अल्लाह जे सॾ ते मस्जिद हलियो वञो। नबी करीम जी हदीस पाक आहे, जेको ॼाणी वाणी 3 जुमा नाहे पढ़ंदो, हिकु बि कज़ा थी वियो, ॿियो बि कज़ा थी वियो, टियों बि कज़ा थी वियो, लगातार 3 जुमा कज़ा थी विया। हुज़ूर फरमाए था इहो मर्दो त यहूदी थी मर्दो। अल्लाह पनाह ॾे, चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। अॼु ताईं जेकॾहिं तव्हांखे ख़बर न हुई, अॼु ताईं तव्हां बेख़बर हुयो त मुंहिंजा भाउ, मुंहिंजा मिठड़ा, महिरबानी कजा, अॼु खां पोइ तौबा ताइब थी ऐं अल्लाह पाक जल जलालू अमर वारो जो जुमो अदा कंदो कर, छो त 3 जुमा लगातार विया त माण्हू काफ़र थी मरंदो। अल्लाह कुफ्र खां बचाए, चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। वरी ॿियो दफ़ो चओ आमीन बुलंद आवाज़। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ दोस्त, हाणे तव्हांखे मुंहिंजी अपील आहे त जुमो पढ़ंदव या न? हथ त मथे खणो माने सां त सही। जज़ाकल्लाह, सुभान अल्लाह, वरी बि चओ सुभान अल्लाह। जुमो कदा न कदा कयो, जुमो पढ़ंदा कयो,
महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकार फरमायो 3 जुमा कज़ा कई त जहन्नमिया यहूदी थी मरदो नसारो थी मरदो अल्लाह असांखे यहूदियत खां बचाए चओ आमीन आमीन। हाणे इहा ॻाल्हि ठहे थी जो मुस्लमान हुजे जुमे जी बांग अचे मस्जिद खां ॿाहिरि हुजे ठहे थी अबा हाणे ही उहो दौर हो रोज़े वारे जो मुस्लमान मस्जिद खां ॿाहिरि हूंदो ई कोन हो बांग आई सभु मस्जिद में खलीफ़े खे हुकुम थियो ॿाहिरि जो अचे हाणे से केरु वठी अचे ॿियो त माण्हू को कोनो हिकिड़ो वाणियो आहे चणनि जो थाल मथे ते आहे बाज़ार मां छोला 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 कंदो पियो थो फ़कीर चयोसि सेठ पाया जी हलो मस्जिद में पीसे थो सघई वाणे चयो मिया मुस्लमान मुंहिंजो छा अब सम्झो था न मुंहिंजो छा मस्जिद सां हिकिड़े आलिम कई तकरीर सम्झो था न त बाबा जेको कंहिं गैर मुस्लिम खे कलमो भराए सो बड़ो सवाब आहे जन्नती आहे हिकिड़े बरोच तकीर ॿुधी कया बा पंहिंजी ॻाल्हि कया बरोचनि जी कॾहिं ॻाल्हि कंदो आहे राजड़नि जी कॾहिं हिमोरजनि जी कॾहिं हिमोरनि जी कॾहिं महरनि जी कॾहिं चालीहनि जी अॼु वरी बरोचनि जो वारो आहे कॾहिं वरी ॾाहिरनि जी दोस्तो बरोच ॿुधी ॻाल्हि वाए त कलमो भराइण वॾो सवाब जो कमु आहे हिकिड़े ॼाणे वञे थो रस्ते सां को झंग में वाड़ियो मिलियुसि बरोच खे कुहाड़ी कुले ते चिबड़ा अॼु सवाब कमाया चए कलमो भर चइसे मुंहिंजो छा कलमे सां न मोली साहब तकीर त इहा वाणे खे कलमो भराई माना वॾो सवाब आहे भर कलमो अचई थी न त कुहाड़ी वाणे चयो मुड़ंदो कोन मारींदो अटकल कर चए बरोच मूंखे त कलमो कोन थो अचे तूं भरे ॿुधा कीअं भरबो आहे त पोइ आउं भरियां बरोच त वञ मारे विझी भाग भलो थी मूंखे पाण कोन थो अचे सभु बरोच अहिड़ा घोड़ा वरी हूंदो कॉमेडी को वीचारो भराड़ी जो अलाह भाग भलो करे वछल कलमो नसीब करे वजो आमीन अलाह भाग भलो करे जो तहां असां सभिनी खे ख़ुदा जुमो नसीब करे आमीन। मुंहिंजा दोस्त बि ख़लीफ़ो ॿाहिरि निकितो वाए हेठि मथे कई हले त हल त बाबा पीर सॼो फ़कीर से ख़ुदा पियो भला हल हल ख़्याल रखई धूम मस्जिद में अंदर जमल वियो वाह वाह अल्लाह जे वली ते नज़र पई अरे निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी तो सुभान अल्लाह हज़रत रोज़े दरी रहमतुल्लाह अलैह ते नज़र पवंदी वई वायो ॾिसण सां चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा जे वली काफ़र खे कलमो भरायो ऐं तबलीगी जमायत वारनि पंहिंजनि वॾेरनि खां व्याज कोन छॾायो आहे तबलीगी जमायत वारनि पंहिंजनि जमायत वारनि खां रिश्वत कान छॾाई आहे हराम जी मिल्कियत कान छॾाई आहे रोज़े धणी जे हिकिड़ी निगाह वाणे खे मुस्लमान बणाए छॾियो रुगो मुस्लमान कोन पर अहिड़ी नज़र कयो जो उन मुस्लमान मां आलिम बणिजी वियो छा बणिजी वियो साईं आलिम बणिजी वियो पीसे रोज़े वारे फरमा ॿाहिरि वठी वञोसि तड़ो कराए चयोसि हिनखे कपिड़ा मटराए चो तड़ो करायूं कपिड़ा मटायूं अंदर आयो पर फरमाइनि था ओ नवा मुस्लमान जे जीव क़िबला मिंबर ते चढ़ ख़ुतबो पढ़ सुभान अल्लाह मिंबर ते वेठो अरबी ज़बान में अहिड़ो ख़ुतबो पढ़े जो आलिम हैरान थी विया सुभान अल्लाह ख़ुतबो पढ़ी लही आयो ओ हाणे मुसल्ले ते भी नमाज़ पढ़ाए अहिड़ो त सुहिणो क़ुरान पढ़ई जो सुभान अल्लाह क़ुरान पढ़ी नमाज़ पढ़ाई सलाम वराई रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मखदूम साहब खे चवनि था मखदूम साहब कुकड़ जी आउण वॾी ॻाल्हि कान्हे का इहा वरी मरी वेंदी का मुई दिलि जी यार रब जो कसम आहे अहिड़ी जीपदी जो वरी क़यामत ताईं कान मरंदी अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक़ चाहे यार अब कुकड़ वरी भी मरदी आहे न वेठ वरी मरदी पर अल्लाह जे वली जे नज़र सां जेका दिलि जेरी थी सा क़यामत ताईं कान मरदी जो अल्लाह वारनि जो फैज़ आहे जो झंग में वेठो आहे न रिब में वेठो आहे वारीअ ते वेठो आहे अल्लाह जो क़ुरान ॿुधण आयो आहे मदीने वारे साईं जी तारीफ़ ॿुधण आयो आहे मदीने वारे साईं जो फैज़ आहे या न आहे ॾाढे घर आहे या न अरे फइन्न मिन जूदिका दुनिया वदरता सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह ॻाल्हि यादि अची वई तोखे ॿुधायां मथां रहिजी वञे अल्लामा शरफुद्दीन बूसीरी सॼो किताब त कढी हेठां पियो थी सुभान अल्लाह हेठि सफ़ा इहो
पढ़ंदा हुआ इन जूद का दुनिया वदरता अल्लामा शरफुद्दीन सभई जो रहमतुल्लाह अलैह बीमार थी पियो आहे मरीज़ आहे हो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ बांह सुकी वई वाह छफरी वई टंग सुकी वई जान सॼी बेकार आहे हकीम लाइ इलाज करे छॾियो आहे डॉक्टर लाइ इलाज करे छॾियो आहे इलाज को नथो थिए पियो हो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हिकिड़े ॾियारे दिलि में सोचई हकीमनि वटि इलाज कोन्हे मदीने वारे मुहम्मद मीर खे सॾ कयां सरकार मुंहिंजो सॾु ॿुधंदो बीमारी लही वेंदी बीमारी जी हालत में ज़ाल न खे उथारींदी ही विहारींदी ही मानी खाराईंदी ही पानी पीआरींदी ही हथ बि मुंहं ॾे कोन वरी सघंदो हो सुबुह जो वरी ज़ाल उथारींदी ही अॼु आधी रात जो टाइम आहे गिचीअ में ॻाढ़ो विझी मदीने वारे मुहम्मद मीर ॾे मुंहुं करे सरकार खे सॾ थो करे चवे थो अमिल तज़कुर जीरा निम्बज़ी सलामी मगज तदम अनजरा मिन मुक़लतिन इन बैत जो अरबीअ जो सिंधी में तर्जुमो ॿुधाया आहे सिंधीअ में पर शहर में हिन अल्लाह जे वलीअ लिखियो आहे चवे थो अॼु के अची ओचितो मूंखे यामुर यादि पयाम साॻी सेण सलम जा हींअर मंझ हुरियाम मूं त ॻाढ़ा गल कयाम हंजूं हारे जसा महबूब खे सॾ कई कसीदे बुरदे वारो आधी रात सॾींदो रहियो आख़िर हिन जो भाग खुलियो आहे अञा जो निहारे त घर रोशन थी वियो आहे मुंहिंजो महबूब मुहम्मद मथां बीठो आहे उन बीमार जे मथां हथ पियो घुमाए सुभान अल्लाह मदीने वारो साईं हथ पियो घुमाए हथ घुमंदा विया बीमार चङो भलो थींदो हुयो नबी करीम मथां चादर विझे थो पियो ओ शरफुद्दीन तोखे मुबारक आहे तो मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त सना कई आहे हे इनाम में चादर थो ॼाए पियो इंशाअल्लाह तुंहिंजी बीमारी छॾे वेंदी सुबुह जो उथियो आहे त चङो भलो आहे ज़ाल उथारण आई आहे त बीमार खे उथारिया पर माई हैरान थी वई अंदर जो अचे त घुमे पियो चवे पियो सलातो वसलाम अलैका या रसूल अल्लाह सभई तो या रसूल अल्लाह ॾाढे तो या रसूल अल्लाह घुमंदो वटे मदीने वारे साईं खे सॾींदो वटे माई ॾिसी हैरान थी शरफुद्दीन चङो भलो आहे चई हाओ कीअं चङो भलो थियो आहे चई मुहम्मदुल सय्यदुल कौनैन व सकलैन वल फरीक़ैन मिन अरब व मिन अजमी रात साईं खे सॾ कया अथनि आयो आहे दुआ करे वियो आहे कहिड़ो साईं जते होवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़तहिमी ॿ टे जहारा गुज़रिया हिकिड़े बादशाह जो पुटु बीमार आहे उन वज़ीर खे मोकिलियो शरफुद्दीन ॾे वञ चवे त जेको कसीदो महबूब जे शान में लिखियो हुई उहो ॾे त बीमार पुट ते घुमाया त चङो भलो थिए शरफुद्दीन वटि आयो आहे मौलाना शरफुद्दीन रहमतुल्लाह अलैहि खे चई कसीदो ॾे नबीअ जी नात ॾे जे कहिड़ी नात ॼाए जे जंहिंजे मुंड में चयो थी अमिन तज़कुर जीरा निम्बज़ी सलमी मज़ज तदम अलजरा मिन मुक़लतिन बिदमी के मां तयो कंहिंखे ॿुधायो कोन्हे को तोखे कंहिं ॿुधायो आहे कि जंहिं राति तो बीमार हुए महबूब खे पढ़ी ॿुधाई पे हबीब तोखे चादर ॾिनी पे हे गुलाम बि मौजूद हो मदनी सरकार जे ज़ात जे आॾो तो पढ़ियो पे हबीब ॿुधो पे मां बि हाज़िर हुसैन उहो कसीदो ही मुंहिंजे हथ में आहे असांजे सिंध जे हिकिड़े आलिम हिन जो शेर में तर्जुमो कयो आहे हर हिकु शेर खे वज़ीफ़े तौरु लिखियो अथई त हिन में ही फ़ाइदो आहे कर्ज़ी पढ़े मर्ज़ी पढ़े बीमार पढ़े बे औलाद पढ़े ॾुखायल पढ़े गम जो मारियल पढ़े परेशान हाल पढ़े कहिड़े कहिड़े कम लाइ पढ़े हर कम जो जुदा बैतो आहे हर कम जे लाइ जुदा शेर आहे हर हिक जी जुदा जुदा ख़ासियत लिखियल आहे ॿ टे कापियूं हथ अची वियूं मां चयो तोहफ़ो जमात लाइ खणी वञा मदनी सरकार जी नात बि आहे इश्क जी ॻाल्हि बि आहे वज़ीफ़ो बि आहे शानदार बि ॻाल्हि आहे पढ़ंदा वेंदो ईमान ताज़ो थी वेंदो ख़ुदा पाक जो कसम आहे जंहिंजे मथां मुहम्मद करीम जी नज़रात जो बेड़ो ई पार
पीसे जे मकतूबा शरीफ़ में हिन जो बयान आहे, पीसे रोज़े वारनि मकतूबा शरीफ़ में हिन जा शेर लिखिया आहिनि, हुज्जत तौर दलील तौर लिखिया अथनि, ऐं अवां मकतूबात पढ़ंदव इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां जहिड़ा फैज़ जा दरिया खुली वेंदा। हज़रत रोज़े झली रहमतुल्लाह अलैहि जी अल्लाह वारनि जे फैज़ जी ख़बर पवंदी, जंहिं बि अल्लाह वारनि जी दामन झली त जा बेड़ा ई पार। आमीन। हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां, जुनैद बगदादी, सब जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। आबिद नाहे, आलिम नाहे, तहज्जुद गुज़ार नाहे, निमाज़ी नाहे, इशराक पढ़ण वारो नाहे, पहलवान हो, पहलवान हो। छा हुआ बा? कुश्तीबान। बादशाह हिन खे पालींदो हो, लखनि जो इनाम रखियल हो, हिन खे को बि मारे कोन सघंदो हो। लखे आया, मोटी विया, शिकस्त खाई आ। हिकिड़े ॾिहाड़े पहलवाननि जे सरदार जुनैद बगदादीअ सां हिकिड़ो सैयद सगोरो मल वेहण आयो आहे। शाह साहब ग़रीब आहे, शाह साहब जे दिलि में ख़्यालु थियो आहे त मां जेकर हिन खे दसिया नसण खां पोइ ₹1,00,000 मिलंदो, इनाम मिलंदो, मुंहिंजी ज़िंदगी सुधरी पवंदी। चओ सुभान अल्लाह। बादशाह खे चईंसि मां तुंहिंजे पहलवान सां मुक़ाबिलो कंदुसि। बादशाह शाह साहब खे ॾिसी जो तूं त कमज़ोर आहे, ॾुबरो आहे, हो त हाथीअ जहिड़ो शेर आहे, रुगो तो ते किरी पवे त बिची फाटे छॾई। कि सना भा मसप बेटाई तो फरमाए, सना भा मसप वया वासी गल जा, जनीअ जी झड़प हाथी हंधा न चुरे। ओ बादशाह पहलवानी पंहिंजी जॻह ते आहे, पर मां वटि अहिड़ो गुर्रा जो तुंहिंजो जुनैद किरी पवंदो। ऐलान थियो, आखाड़ो थियो, ख़ल्क़ गॾु थी, मलाखड़ो थियो, हथ ॻंढियऊं, माण्हू परे वेठा आहिनि। बादशाह इनामनि जूं झोलियूं भरे वेठो आहे त मुंहिंजे जुनैद तां लख घोरींदुसि, अॻे बि शिकस्त कान खाधी आहे। जमल हथ ॻंढियऊं, आहिस्ते आहिस्ते सैयद हुनखे कन में चवे थो, ओ जुनैद मां बहादुर कोन आहियां, ओ जुनैद मां वटि पूर कोन थी, ओ जुनैद मां वटि वार कोन थी, मां को दिलेर ताक़त वारो कोन आहियां। तोखे ख़बर आहे तुंहिंजो कंहिंसां मुक़ाबिलो आहे? अॼु तो हथ ॻंढिया आहिनि मौला अली शेरे ख़ुदा जे आल सां, मोहम्मद जे बचड़े सां, ख़ातून जन्नत जे अखियुनि जे ठार सां। मां आले नबी आहियां, अॼु मुंहिंजे ख़ातिर ख़ुदा कारण किरंदे मूंखे इनाम मिलंदो, तोखे मोहम्मद मिठो दुआ कंदो। जुनैद बहादुर हुयो, पर नबी जे बचन जो गुलाम हो, आशिक़े रसूल हो। आस्ते आस्ते सैयद खे चई साईं जाठो हण तुंहिंजो कमु आहे, किरण मुंहिंजो कमु आहे। तोखे मदनी सरकार जे बचड़ो सम्झी पंहिंजी इज़त खे ख़ाक में मिलाया थो, पर तोखे मायूस कोन कंदुसि। नतीजो छा निकितो आहे? शाह साहब हथ मथ करे हथ हणी हुनखे पेर हयो आहे। बसि जुनैद जेॾो जो तेॾो होनी पट ते किरियो आहे, नारा लॻी विया, शाह साहब खे इनाम मिली आहे। बादशाह कावड़जी पियो, जुनैद खे चई कढोसि मुंहिंजे शहर मां, मुंहिंजी बेइज़ती कराई अथई। अॻ में हार विझंदा हा, इनाम मिलंदा हा, सलाम थींदा हा। अॼु बादशाह हिन खे तड़ाए छॾियो आहे। जुनैद रोईंदो रोईंदो शहर खां ॿाहिरि निकितो आहे। मदीने वारे साईं खे सॾ करे चए पियो, या रसूल अल्लाह मुंहिंजी इज़त हूंदी ही, पर तुंहिंजे बचड़े जे करे मूं पंहिंजी इज़त विञाई आहे। रोई रोई राति जो झंग में सुम्ही पियो आहे। आधी राति थी आहे, जुनैद जो बख़्त खुलियो आहे। नबी करीम ज़ियारत कराए चवे थो, ओ जुनैद अॻे तूं पहलवाननि जो सरदार हुए, अॼु मां मोहम्मद तोखे वलियनि जो सरदार बणायूं थो वञा, छो त तो मुंहिंजे बचड़े जी इज़त कई आहे। आओ त मां मोहम्मद तोखे रब सां मिलाए छॾियां। ओ जुनैद बगदादी अॻे बहादुर हो, पहलवान हो, पर महबूब जे बच्चे जी इज़त कई त ख़ुदा हुनखे वलियनि जो सरदार कयो, जो पीरान पीर जहिड़ा जवान बि हुन जे मुरीदनि में शामिल आहिनि। हिकिड़ो शख़्स ख्वाब थो लहे त मां अलाह जे अर्श खे कुल्हो ॾिनो आहे। छा कयो आहे? अलाह जे अर्श खे वॾी ॻाल्हि आहे साईं, ख़ुदा जो अर्श कुल्हे ते। सुबुह जो उथियो थी ख्वाब जो ताबीर पुछा, केरु नसींदो? कि जुनैद बगदादी नसींदो, ॿियो कोन नसींदो। इहो इरादो करे जुनैद जे घर आयो आहे। ख़बर पई त जुनैद गुज़ारे वियो। ॾाढो अफ़सोस थियो त ताबीर पुछां हा, पर गुज़ारे वियो आहे। पर भला कुल्हो तजांस कफन खे, जनाज़े खे, लाश खे, हिन खे कुल्हो तजा। जमल लाश खणी हलिया, जुनैद बगदादी जे लाश खे कुल्हो थो हुजे, पर दिलि में ख़्यालु आहे जहिड़ो हुजे हा त ताबीर पुछां हा। अञा दिलि में ख़्यालु कई, जुनैद बगदादी पंहिंजे हथनि सां पंहिंजो कफन खोलियो आहे, मुंहुं ॿाहिरि कढी चवे थो, ओ अदा तो ख्वाब लधो आहे, अर्श जे मथां मां कुल्हो ॾेई थो वञा, उहो तुंहिंजो ख्वाब
जवाब सचो आ अल्लाह जे अर्श खे कुलो ॾिनो थी इन जी माना तो मुंहिंजो जनाज़ो खयो माना अल्लाह जो अर्श खयो थो वञी पियो अल्लाह जे वलीअ जो जनाज़ो कुल्हे ते खई माना गोया अल्लाह जे अर्श खे कुल्हो ॾेई वो जाता दुआ कर छॾ ख़ुदा तो असांखे वलीअ जी दामन नसीब फरमाए ख़ुदा जे वलीअनि जो फैज़ इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं हलंदो चओ आमीन जंहिं बि ख़ुदा जे वलीअनि जी दामन झली तव्हांजा बेड़ा पार जंहिं औलिया अल्लाह जी मोहब्बत ऐं सोहबत कई तव्हांजा बेड़ा पार अवां ख़ुदा जो ज़िक्र कयो 5 वक़्त नमाज़ पढ़ो बातिल फ़िरक़नि खां बचो वहाबिन खां बचो शियनि खां बचो असहाबनि जे दुश्मन खां बचो पंहिंजे मुर्शिद जे ॾिसल तरीक़े ते हलो 5 वक़्त ज़िक्र नमाज़ खे मुजादा पकड़े वठो जुमो कतई कज़ा न कयो दूर तनीअ खां लद वहाबिन खां भॼो बदमज़ाबन खां भॼो बेटा ऐसे फरमाईंदो आहे दूर तनीअ खां लद जंहिंजी नाहे मुहड़ मल्हीर ॾे पखातल पापिल खां परे पराह अॾे पुछां गतनीअ जी छॾ जेके धनारऊं धार चरनि अल्लाह ताला असांखे बदमज़ाबन खां बचाए नेकनि जी सोबत नसीब फरमाए क़ुरान जेको ॿुधो ॿुधायो आहे अल्लाह हुन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ख़ुदा तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए अवां जे सदके ख़ुदा मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए मां मिस्कीन जे लाइ दुआ घुरो मुंहिंजे बच्चनि जे लाइ दुआ घुरो मुंहिंजा बच्चा मदरसे में पढ़नि था पिया हिकिड़ो हाणे महीने सवा में क़ुरान पूरो करे हाफ़िज़ थियण वारो आहे ॿियो इंशाअल्लाह आलिम थींदो दुआ कयो ख़ुदा हुनखे फैज़ वारो बणाए हज़रत रोज़े वारे जो सचो मुरीद हुनखे बणाए अल्लाह ताला हर मुस्लमान जे दिल जा नेक इरादा पूरा फरमाए हिते असांजे कचहरी में हिकिड़ो असांजो दोस्त वेठो आहे उनखे बचड़ो कोन्हे औलाद न आहे अॼु अल्लाह जा बाना वेठा हो मदीने वारे साईं जो वसीलो वठी दुआ घुरो त ख़ुदा ताला असांजे दोस्त हाजी मोहम्मद हाशिम खे सालिह औलाद सालिह बच्चो नसीब फरमाए ख़ुदा ताला हर मुस्लमान जे दिल जूं तमन्नाऊं पूरो फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हे मुख़्तलिफ़ मौज़ूअ जूं कैसेटूं किताब पिया आहिनि मकतूबा शरीफ़ फैज़ वारी पई आहे दुआ खां पोइ वठिजो इंशाअल्लाह ताला ख़ुदा तव्हांजा असांजा बेड़ा पार करे हाजी साहब जे लाइ ख़ुसूसी दुआ कजो इन खां अलावा फ़क़ीर हाजी फैज़ मोहम्मद लाइ उन खां अलावा जेके फैज़ मोहम्मद फ़क़ीर सां साथ ॾियण में आहिनि जलसो करायो अथनि ख़र्च कयो अथनि महिनत कई अथनि नगर पचायो अथनि हे तव्हां असांखे घुराए दावतूं कयो अथनि हाजी साहब ऐं हुनजा सभु साथी ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार फरमाए अल्लाह ताला सभिनि जा बेड़ा पार फरमाए ॿियो हिकिड़ो असांजो दोस्त बहादुर आहे उनजे लाइ बि दुआ घुरो ऐं असांजे हिकिड़े दोस्त जो भाणे जो बीमार आहे उनजे लाइ बि दुआ घुरो अल्लाह ताला सभिनि जा बेड़ा पार फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा आमीन हिकिड़ो मिंट जो दुआ घुरो अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा आमीन पाए पौध गिचीअ में अङण जे अचनि अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि तोरी लख हुजनि सभु माफ़ियूं ॾिजनि में धरा सूंहं विञायमि सूमरा मुंहिंजो कोठो चुन कमाल वञा कीअं वतन ॾे वठी अहिड़ो हाल हर जान बॾे जमाल पसाम मोहम्मद करीम जो तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जान ब मुंहिंजे जीअ में अथी आज़ार जा अनवार पोइ साहिब ॾे शफ़ा मौला मरीज़नि खे या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके हिते जेका जमात आई आहे दिल में नेक तमन्ना रखी दुआ घुरे थो मौला सभिनि जा बेड़ा पार फरमा बीमारनि खे शफ़ा अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ माफ़ फरमा बे औलादनि खे सालिह औलाद अता फरमा असांजे दोस्त हाजी मोहम्मद हाशिम खे नेक ऐं सालिह बचड़ा फर्ज़ंद नसीब फरमा मुंहिंजा मौला बीमारनि खे तंदुरुस्तूं शफ़ाऊं नसीब फरमा जॾहिं जलसो कयो आहे ख़ैर ख़ैरात कई आहे मौला सभिनी जा बेड़ा पार फरमा असांजे दोस्त मौलाना मुफ्ती अब्दुल करीम बीमार आहे दुआ कयो अल्लाह ताला उनखे शफ़ा अता फरमाए अल्लाह ताला उनखे तंदुरुस्ती अता फरमाए अल्लाह ताला असांजे पीर साईं सरदार जो ख़ैर फरमा या अल्लाह असांजे मुर्शिद करीम जे दरगाह जो ख़ैर फरमा मुर्शिद करीम जे आल औलाद जो ख़ैर फरमा असांजे मुर्शिद करीम जे जुमले जमात जो ख़ैर फरमा असांजे मुर्शिद करीम जे इज़्ज़त जो वक़्त जो ख़ैर फरमा या अल्लाह मुंहिंजे मिठड़े महबूब मोहम्मद करीम जे सारी उम्मत जो ख़ैर फरमा क़ाल अल्लाह तआला फी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन मसालो आहे गंदी वारो जेको जमात जो आहे, हिन मसा इतराब कयो तव्हां पीसी वारे ख़त ॿुधाए ऐं तव्हां जमात ॿुधाए। जरा सगुन तवज्जो सां ही मसइलो ॿुधो। ही मुंहिंजे हथ में बिस्मिल्लाह पीसे सरदार जी मोहर मुबारक आहे। सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह। चलो बाबा हज़रत क़िबला पीसे सरदार जो हुकुम मुबारक वठी आयो आहे साईं मौलवी मीर मोहम्मद साहब। पाण क़िबला पीसे सरदार जो हुकुम फरमायो आहे त जमात खे हिन मसइले खां आगाह कयो। ही रिसालो आहे जेको दरगाह मुबारक तां शाया थींदो हो, अॻु में हाणे बि थिए पियो। हिन जो नालो आहे अर राशिद। हिन में बि इहो मसइलो लिखियो पियो आहे। हेॾो पीसे सरदार जो हुकुम मुबारक बि आहे ऐं शरा मुहम्मदी जो मसइलो तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। हे घंडी वारो मसइलो अवां जे थर में तमामु घणो हले थो। इन मसइले जे बारे में दरगाह शरीफ़ जे आलमनि जी, मुफ्तिन जी ऐं पीसे सरदार जे किताबनि जी इहा फतवा आहे त जेकॾहिं ॼाणी वाणी हथरादू हथ सां को घंडी खे हर भुरो हेठि करे कोहे थो त पोइ त हराम थी थो वञे। पर जे ग़लतीअ सां हथु छुड़ी वियो, मजबूरी सां बेसमझाई में कंहिंखां ग़लती थी वञे ऐं घंडी हेठि मथे थी वञे त उहो जानवर हराम कोन्हे, उहो हिलाल आहे, उनखे पूरबो कोन, उनखे खाइबो। तंहिंजे करे अवी पंहिंजा ज़िद वग़ैरह छॾे ॾियो, शरीयत मुहम्मदी ऐं दरगाह मुबारक जे फतवा ते हलो। अल्लाह ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी वरी ॿुधायो त क़बूल कंदा। 10 नवंबर सूमर